हाल मां अगवा थियल 11 वरियनि जी हिंदू नारी मोनिका लोहाणो जे अगवा ख़िलाफ़ हिंदू पंचायत जे सॾ ते हाला, भिटशा, खंडू मटियारी ऐं न्यू सईदाबाद जे हिंदू बिरादरी दुकाननि खे ताला हणी शटरबंद हड़ताल करे हिंदू पंचायत जे अॻवाननि रमेश कुमार, नंद कुमार, कुंदन खत्री, ईश्वर दास, सेठलाल चंद, गागन दास ऐं ॿियनि जी अॻवाणी में दरगाह सरवर नूह खां प्रेस क्लब हाला ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में वॾे अंग में हिंदू बिरादरी तोड़े हाला जे शहरनि सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई। रैली खे प्रेस क्लब हाला जे अॻियां अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ॾींहुं ॾिठे जो हाला जे अंसारी घिटी मां जवाबदार मुश्ताक महर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते 6हीं क्लास में पढ़ंदड़ 11 वरियनि जी मासूम न्याणी मोनिका लोहाणो खे अगवा करे विया आहिनि, जंहिंखे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, मगर हितां जी पुलिस तोड़े ज़िले इंतिज़ामिया जी रवायती सुस्ती जे करे मोनिका लोहाणो अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। हिननि चयो त ही हिंदू न्याणी न पर सभिनी जी न्याणी आहे ऐं अगरि अहिड़ियूं किरियल हरकतूं जारी रहियूं त कंहिंजी बि इज़त महफ़ूज़ न रहंदी। हिननि चयो त असां सिंध जा धरती धणी आहियूं ऐं अहिड़ियूं ज़्यादतियूं हाणे कंहिं बि सूरत में असां बर्दाश्त न कंदासूं। असांजी न्याणियुनि खे अगवा करे असांखे हिसाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे, जेका असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासूं। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में जेको मोनिका 11 सालनि जी मासूम निंगर न्यू हाला मां खजी वई आहे, उनखे जबरी तौर ते अगवा कयो वियो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु मोनिका जो वालिद साईं किशोर कुमार आहे। किशोर साईं, नाज़रीन खे जेके तव्हांजी आवाज़ ऐं तव्हांखे सॼी दुनिया में ॿुधनि ऐं ॾिसनि पिया, असांखे इन सॼे मामले जी हक़ीक़त ॿुधायो शुरू खां अॼु ताईं जी, त छा मामिलो आहे? ऐं मामिलो इहो आहे त असांजी छोकिरी 11 सालनि जी छोकिरी आहे, स्कूल 6 दर्जे में पढ़ंदी आहे। माने तक़रीबन खमीस वारे ॾींहुं सुबुह जो 4 खां 5 बजे ताईं 4 हथियारबंद छित टुपी करे, जंहिंजो हिकिड़ो मुंहुं खुलियलु, 3 जेके आहिनि उन्हनि खे बूसारा पातल हुआ, हथियारनि जी ज़ोर ते असां खां छोकिरी खणी विया। जेको जंहिंजो मुंहुं खुलियल हो उहो असां सुञातो आहे ऐं हुनजे सुञाणण ते असां हुनखे पुलिस खे उहो नालो ॾिनो आहे। न को अञा गिरफ़्तारी अमर में आई आहे, न को कुझु थियो आहे। पुलिस इंतिज़ामिया तमामु चङी असां कोशिशि करे रहियूं, पर अॼु 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। 3 ॾींहंनि में असांखे का बि रिज़ल्ट कोन मिली आहे, जंहिंजे करे असांजे घर जी हालात तमामु ख़राब आहिनि। मुंहिंजी घरवारी तमामु ज़हनी मरीज़ थी वई आहे। मुंहिंजो जेको पीउ आहे, छोकिरी जो ॾाॾो आहे, उहो ज़हनी मरीज़ थी वियो आहे। असां तमामु परेशान आहियूं ऐं रिक्वेस्ट कयूं था सभिनी इदारनि खां, सभिनी दोस्तनि यारनि खां, महिरबानी करे वधि में वधि कोशिशि करे मूं ग़रीब मिसकिन सां इंसाफ़ कयो वञे। असां सां ईअं थी रहियो आहे त हिननि खे हितां लॾे कढूं ऐं हीउ मुल्क छॾे केॾा दरबदर थी या इंडिया हलिया वञनि। हीअ सही सिधी साज़िश आहे। असां सां तमामु घणो इन ते ज़ुल्म आहे। न्याणी जे मामले में असां हाणे त पंहिंजूं न्याणियूं पढ़ण लाइ बि तयार न आहियूं। को ॿार स्कूल छॾण लाइ तयारु न आहियूं। असां ज़हनी मरीज़ थी विया आहियूं। जंहिंजूं न्याणियूं घरां निकिरनि थियूं, जंहिंजा बच्चा दरबदर हूंदा निकिरंदा, उन घर जी हालात कहिड़ी हूंदी, ईअं सम्झो त जहिड़ो उन्हनि जे घर में करबला लॻल आहे। हाला जा मखदूम जमील ज़मा साहब उन्हनि चयो आहे, ख़ातिरी कराई आहे, SP मटियारी, SSP हैदराबाद, SHO हाला, उन खां अलावा हिते जेको आहे साईं जेको आहे रमेश कुमार PTI जो MNA आहे, नंद कुमार गोकलानी जेको आहे सांगर जो जेको सेक्शनल लीग जो MPA आहे, सभिनी तावन कयो आहे, सभिनी यकीन ॾियारियो आहे त हीअ तुंहिंजी न्याणी कोन्हे, असांजी न्याणी आहे। असां वधि में वधि कोशिशि करे रहिया आहियूं, तव्हांखे अॼु सुभाणे में ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं, पर इनखे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। माना जेको ॻाल्हियूं आहिनि को कमु न आहे। मोनिका 10/10/2007 जी पैदाइश आहे, 11 साल जी उमिरि जी आहे। 12 हाणे स्टार्ट थियो आहे। हिकिड़ो छोकिरो आहे जेको आवारा आहे, उहो महर आहे, ऐं पाड़े जो हिकिड़ो ॿियो छोकिरो आहे जंहिंजो नालो इब्रार मुग़ल आहे, ऐं ॿिया बि 2 ॼणा आहिनि जेके उन छोकिरीअ खे ज़ोरी अगवा करे खणी विया आहिनि। यानी राति जो टाइम 4-5 बजे धारे भित टिकड़ी मथां ऐं उनखे छोकिरीअ खे जेको आहे सो खणी विया आहिनि। छोकिरीअ उते को बि वॻो या को बि चप्पल वप्पल कोन खयो आहे। जेको बि आम रवाजी घर में हलण वारो चप्पल आहे उहो पाए ॿाहिरि कढी आहे। पुलिस खे जेकी कुझु थोरो घणो असां ॿुधायो, उन्हनि खे थोरो वठण जी कोशिशि कई आहे, जंहिंमां हिकिड़ो माण्हू पकड़ियो आहे जेको उन में मुलवस हो, उहो मल्हायो आहे, जेको चौकीदार जे बयान जे बुनियाद ते हुनखे पकड़ियो ऐं हुन मञियो त बराबरि असां हिनखे खणी विया आहियूं ऐं मोटरसाइकिल ते खणी विया हुआ। ऐं उहा मोटरसाइकिल भिटशा स्टैंड ते जेको आहे सो बिहारे ऐं पोइ हुनखे खणी विया आहिनि अॻिते। ऐं हू मुसलसिल कांटेक्ट में रहियो। ऐं ॻाल्हाए कोन थो सघां
मुंहिंजी दिलि भरिजी थी वञे, छाकाणि त हीउ मुंहिंजो देश आहे, मुंहिंजो जनम भूमि आहे, जेके असांजा वॾा सभिनी पंहिंजूं हिते जानियूं ॾिनियूं आहिनि। हिन मिटीअ जी असां पैदावार आहे, हिन धरतीअ जो असां पाणी पीतो आहे, हिन धरतीअ जो असां खाधो आहे। असांखे उन छॾण जी दिलि खे एॾो सवलो त कोन्हे, बावजूद ॾिजे असां हाणे मजबूर आहियूं, छाकाणि इज़त खां सवाइ इहो कुझु कोन्हे को। जिते जंहिं माण्हू जी इज़त जी तबलीग थिए ऐं उहो माण्हू कीअं थो रही सघे, छाकाणि पैसो जेको आहे सो जिस्म सां हूंदो आहे ऐं जिस्म इज़त सां ॿधल आहे, ऐं जेके जंहिं माण्हू जी इज़त ई न हुजे त उन जिस्म जो बेकार आहे। रिएक्शन इहा आहे त असां सुबुह बि एहतिजाज कयो आहे, सुभाणे बि वरी एहतिजाज आहे, परीहं बि एहतिजाज आहे। मुख़्तलिफ़ जेके बि असांजा लीडर्स आहिनि उन्हनि जा कॉन्टेक्ट्स आहिनि त असां कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो इन खे कंटिन्यूअस रखूं। पर पुलिस जेका आहे सा तमामु सख़्तु बैरी आहे। तव्हांजी महिरबानियूं आहिनि जेको लंडन खां वाइस ते जेको आहे सो असां सां इंटरव्यू वठो था, इनजी असांखे सम्झ में कोन आहे त छा हाणे असांजो एॾो आवाज़ आहे जेको ॿाहिरि ताईं वञे थो। हिननि चयो त असां अॼु ही पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अगरि जल्द खां जल्द असांजी न्याणी मोनिका लोहाणो खे बाज़ियाब न करायो वियो त हीउ एहतजाज हाला खां वधी पूरे सिंध में फैलिजी वेंदो। इन मौक़े ते सिंध सुकार सोसाइटी जे चेयरमैन सरदार अयाज़ मेमण, प्रोग्रेसिव अलायंस मटियारी जे सदर अब्दुल रशीद ॾेथो, PP अॻवान सदोरो डायरी, विशनदास राठौड़, कांतेश कुमार ऐं ॿियनि पिणु रैली खे ख़िताब कयो।